नाज़रवा के अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त किपरो में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान हैदराबाद अस्पताल में फ़ौत। वसंत मरी पोलिंग स्टेशन ते वोट ॾेई वापसि वेंदड़ मालिक बख्श मरी खे हथियारबंदनि ज़ख़्मी कयो हो। ज़ख़्मी नौजवान हैदराबाद जे अस्पताल में दम ॾेई छॾियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अवां खे हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त किपरो में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान हैदराबाद अस्पताल में फ़ौत। वसंत मरी पोलिंग स्टेशन ते वोट ॾेई वापसि वेंदड़ मालिक बख्श मरी खे हथियारबंदनि ज़ख़्मी कयो हो। ज़ख़्मी नौजवान हैदराबाद जे अस्पताल में दम ॾेई छॾियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।